डियर स्टूडेंट अस्सलाम वालेकुम। लर्निंग विथ जमील में मां आहियां जमील अमन। अॼु असां जेको टॉपिक खयो आहे हुनजो बुनियादी तरह सां ताल्लुक़ु इस्लामियात सां आहे, पर इन क़िस्म जा सवाल जेके आहिनि से तव्हांखे जीके में बि अची सघनि था, इस्लामियात में बि अची सघनि था। असां अॼु इस्लाम जो पंजो रुकुन हज खयो आहे टॉपिक तौरु। हाणे असांखे ख़बर आहे त हज जेको आहे सो इस्लाम जे बुनियादी पंजनि रुकन मंझां हिकिड़ो रुकुन आहे। ठीकु आहे। हज जी हिकिड़ी लफ़्ज़ी माना आहे ऐं ॿी जेका आहे सा शरई माना आहे। लफ़्ज़ी जेका हज जी माना आहे कसद ऐं इरादो करणु, नियत ऐं इरादो करणु। शरई इस्लाम मूजिबि हज उन शइ खे चइबो आहे हज जे मुक़ररु ॾींहं ते बैतुल्लाह जे तवाफ़ करण खे ऐं हज जा मनासिक पूरा करण खे जेको आहे शरई लिहाज़ सां असां हज चवंदा आहियूं। मनासिक लफ़्ज़ जी माना अरकान या रुकुन आहे। हज सन 9 हिजरीअ में फ़र्ज़ु थियो। ठीकु आहे। मिकात उहा जाइ आहे जिथे हर हाल में हाजी जेके सगुरा हूंदा आहिनि उन्हनि खे अहराम ॿधणो हूंदो आहे। हाणे अहराम त हिकिड़ा हाजी सगुरा अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके कराची एयरपोर्ट ते जेको आहे सो जहाज़ ते चढ़ण खां पहिरां अहराम ॿधी छॾींदा आहिनि, पर जेके जहाज़ ते चढ़ण महिल अहराम नथा ॿधनि, पोइ मिकात उहा जाइ आहे जिथे हर हाल में जेको आहे अहराम ॿधबो आहे। अहराम ॿधण खां पोइ हज जी नियत कबी आहे ऐं दुआ घुरबी आहे। उनखे जेको आहे सो तलबीह चइबो आहे। ठीकु आहे। केरु तव्हां खां पुछे त तलबीह छा आहे, तलबीह उहा दुआ आहे जेका हज जी नियत करण खां पोइ अहराम ॿधण खां पोइ जेका घुरी वेंदी आहे। 8 ज़ुल्हज ते हाजी सगुरा जंहिं मैदान में पहुचंदा आहिनि उनजो नालो मिना आहे। उनखां पोइ 9 ज़ुल्हज ते अरफात जे मैदान में हाजी सगुरा पहुचंदा आहिनि। हज जे दौरान शैतान खे पथरियूं जेके हणबियूं आहिनि उन सॼे अमल खे जुमराए उक़बा चइबो आहे। हज जे आख़िर में जॾहिं हज तव्हांजो मुकमिल थी वियो, असांजो हज मुकमिल थींदो त पोइ जेके आहिनि से वार जेके आहिनि से कटराइबा आहिनि, मुकमिल तरह सां ठोड़ कराइबी आहे। उन अमल खे हलक या कसर चवंदा आहिनि। ठीकु आहे। मर्द लाइ लाज़मी आहे त हू जेको आहे सो पंहिंजा वार मुकमिल तरह सां हज करण खां पोइ लाहे। अलबत्ता जेकर का औरत आहे त उनजे लाइ इहो हुकुम आहे त घटि में घटि हू 1 इंच वार पंहिंजा जेके आहिनि से कटराए। त अॼोके असां टॉपिक में जेके शयूं पढ़ियूं उहे त असां हिकु शइ जेका नॉलेज हासिलु कई त हज जी जेका आहे सा लफ़्ज़ी माना छा आहे। ॿियो असां नॉलेज हासिलु कई त शरई लिहाज़ सां हज छाखे चइबो आहे। टियों असां नॉलेज हासिलु कई त जेको बैतुल्लाह जो ताफ़ आहे, हज जा जेके मनासिक आहिनि इन पूरे करण खे जेको आहे सो सॼे इन अमल खे असां हज चवंदा आहियूं। चौथी असां जेका मालूमात हासिलु कई उहा त सन 9 हिजरीअ में हज फ़र्ज़ु थियो। उनखां पोइ असां जेको आहे सो इहो सिखियो त मिकात उन जाइ खे चवंदा आहिनि जिते अहराम ॿधबो आहे। ऐं असां इहो बि सिखियो त तलबीह हज जे नियत करण खां पोइ जेका दुआ घुरबी आहे अहराम ॿधी करे उनखे जेको आहे सो तलबीह चवंदा आहियूं। तलबीह तॾहिं जेको आहे सो तव्हां करे सघो था जॾहिं अहराम ॿधी हज जी नियत कयो। ऐं असां इहो बि अॼु सिखियोसीं त 8 ज़ुल्हज ते हाजी सगुरा जेके आहिनि से मिना में गॾु थींदा आहिनि। ऐं असां इहो बि सिखियोसीं त अरफात जे मैदान ते ज़ुल्हज 9 ते हाजी सगुरा पहुचंदा आहिनि। ऐं असां इहो बि सिखियोसीं त जेके हाजी सगुरा शैतान खे पथरियूं हणंदा आहिनि उनखे जुमराए उक़बा चइबो आहे। ऐं असां इहो बि अॼु सिखियोसीं त हज मुकमिल करण खां पोइ जेको वार लाराइबा आहिनि उनखे जेको आहे सो हलक या कसर चइबो आहे। उमीद त हीउ जेको अॼोको टॉपिक आहे तव्हांखे सोशल इहो इस्लामियात ऐं जीके जे अंदरि तमामु घणो कमु ईंदो। हीअ जेकर असांजो तव्हांखे लेक्चर हीअ असांजी जेका महिनत आहे, जेकर तव्हांखे असांजी महिनत पसंदि अचे थी त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, असांजे चैनल खे लाइक कयो, असांजे वीडियो खे लाइक कयो। असांजा जेके वीडियोज़ आहिनि उहे मुख़्तलिफ़ सोशल साइटुनि ते तव्हां शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां। उमीद कयूं था त तव्हां असांजा ॿाह ॿेली थींदो। वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।